अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या बरकत बलोच। असी आज मौजूद आयूं एक नए अंदाज में, नए स्टाइल में, नए मौजू सां, अहिड़े मौजू सां लगभग जेको ख़ासि तौर ते ईअं पाण जेकॾहिं ॾिसिजे त उहे असां बि अधु महसूसु थियनि था। जी जी वक़्त ऐं हालात सभिनी माण्हुनि सां ईअं कयो आहे ऐं ख़ासि तौर ते अगरि उन छूंदड़ मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ उन मौज़ू खे बारीक बीनी सां ॾिसंदड़ माण्हू मौजूदु हुजे त उन मंज़र ताईं पहुची सघिजे थो त हक़ीक़त छा आहे। असां सां मौजूदु आहे डायरकी सां तालुक़ु आहे सफ़दर फ़कीर इनकलाबी, जेको सादनि कपिड़नि में ज़रूरु आहे लेकिन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि सचियूं ऐं खरियूं हूंदियूं आहिनि। सफ़दर, असां भलीकार चऊं था पंहिंजे हिन ख़सूसी ट्रांसमिशन में तव्हांखे काश टीवी जी में असांखे इहो ॿुधायो कि जेको तव्हांजो जंहिं शहर सां तालुक़ु आहे जी जी उनजी हर घिटी में मुख़्तलिफ़ वॾनि ते चौकनि चौराहनि ते असां ॾिसूं था चरियनि जो अंगु घणो नज़र अचे थो। कंहिंजे हथ में पथर आहे, कंहिंजे हथ में ॾंडो आहे, कंहिंजे हथ में आख़िर इन्हनि चरियनि जो जेको अंग आहे इहो वधे कीअं पियो, हिकदमि इन्हनि में तेज़ी अची वई। तेज़ी उस्ताद बरकत ईअं आहे त हिकु नंबर टेंशन परेशानियां, ॾूजा नंबर असांजो जेको माहौल हिकु वॾा चेंज थी वियो। जेसि तक इन शइ ते कंट्रोल न किता वेसे इहा तादाद वधसे। हिकु बेरोज़गारी को ख़तमु किता वञे, ॿिया जेको असांखे इश्क जा निज़ाम ॾाढा उठिए, वॾा माहौल उन ख़राबु किथे। टीजा नंबर सोशल मीडिया अधु माणी को पागल कर छोड़िए। इहे उहे चीज़नि जो कि इंसान के ज़हन च ॿाहिगिन, उहो अपने हिसाब किताब को निकल जेके चरिया आहिनि, मिसाल जीअं तव्हां डिफाइन कयो आहे जीअं असांखे त हिकिड़ो सोशल मीडिया जा चरिया आहिनि, ॿिया इश्क में चरिया आहिनि, ॿिया हालात में चरिया आहिनि। सोशल मीडिया ऐं जेके इश्क में चरिया आहिनि उन्हनि जो तायूं कीअं कजे त बाबा हीअ सोशल मीडिया जो चरियो आहे, हे इश्क जो चरियो आहे, या वरी हालात जो चरियो आहे। अगरि इहे टई चरिया मुख़्तलिफ़ घिटियुनि में मिलनि त कीअं ख़बर पवंदी त बाबा जीअं अंदाज़ो लॻाए सघे ॾिसी त बाबा हिन शइ जो चरियो आहे, हिन शइ जो इफेक्ट जेको 24 घंटे मोबाइल चाती वधारा वे दुनिया से सही कम छोड़ दे समझियो सोशल मीडिया दा सटियल ऐं चरिया ऐं जोको रने दे पिछू लगा वधारा वे समझी इहो इश्क जो आउट थी इन विचू भी माण्हू अॻिते वेंदे, इन विचू ही माण्हू क्रेक थींदे, बेवफ़ाया हे हो उनके ज़हन च ॿाहि वेंदे, वो ऑटोमेटिक अपने हिसाब किताब को हलिया वेंदे। अच्छा, जेके सोशल मीडिया जा गारियूं ॾियनि था माण्हुनि खे, तंग कनि था, वठां ड्रीक वरी फलाण ये अहिड़े क़िस्म जा मौजूद आहिनि लफ़्ज़, अहिड़ा बि माण्हू मौजूद आहिनि। ये मतिलबु चरिया आहे। जी जी, इन्हनि ते गौर न कजे न को। जोको 24 घंटे सोशल मीडिया ते अनाब शनाब लिखे वेठो तो समझ जाए इहो भी उन्हनि जी लिस्ट में आहे। हाँ, जोको 24 घंटे कम दुनिया जा छॾे ॿारनि जो पेट पारण अॼु जे दौर में लाज़मी आहे। उहो पेट बचनि जो पारण जे बजाए रननि जे पोयूं लॻो वधो रहे, सम्झे इहो इश्क जो चरियो आहे। इहो त मां त जीअं तव्हांखे चयो न त इहो त लोगो थियो, आवारो थियो, सही त माना इहो त सुठो कमु त न, हिनखे चरियो बि न, छो त चरिया बि इज़त वारा आहिनि। सोशल मीडिया वारा बि त मां माण्हू इथो ई मथे वेंदा आहिनि, इन शइ को माण्हू लाइन को हलिया वेंदा आहिनि। इहे चीज़ूं अगरि उनजे इन में वजूद में न ईंदियूं, उहो पंहिंजे रोज़ी ऐं इन सिस्टम में लॻो रहंदो। ऐं असां ॾिसंदा पियूं त काफ़ी माण्हू इन माना ज़इफ़नि जे चकर में या पंहिंजे सोशल मीडिया जे चकर में पंहिंजी दीद ऐं दिमाग़ चट करे वेंदा आहिनि। अच्छा, इन माण्हुनि खे सुधारजे कीअं, आख़िर हल न छा आहे? इन दा हल इहो आहे त हिकु मोबाइल ख़तमु किते वञनि, टच बंदि कया वञनि, बंदि कया वञनि, मोबाइल सादे इस्तेमाल किते वञनि, उन दा ज़हन हट वेसे उन शइ को वरी बि त मैसेज कंदा न, वरी मैसेज ते गुज़ारो कंदा, मैसेज ते कम हल वेसे। मेन मकसद है जो कि ख़राब वीडियो अपलोड थींदिन, उहे उन दे ज़हन जो ठका थींदिन, उन दे अंदर इहा शइ पैदा थींदी है तो उहे इन शइ हली वेंदे। अच्छा, तव्हांजो मक़सदु इहो आहे त मोबाइल बंदि कयो, मोबाइल ऐं ॾूजा नंबर उनदा मेडिकल यकदम किता वञे, जीअं उहो इन शइ ते हटदा पे उनदा मेडिकल किता वञे, उहो बिल्कुलु दुरुस्त थी सघंदे। अच्छा, सिंध में उन्हनि ख़ासि तौर ते जेके चरिया तव्हां ॿुधाया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते काॾे रेफर कजे, अहिड़ी अस्पताल आहे छा सिंध में, रेफर कीअं कजे? असां वटि कोई बि अहिड़ो निज़ाम पाकिस्तान में न आहे, ॿाहिरले मुल्कनि में आहे। हैदराबाद में सर सिर्फ़ु इहो ड्रामा आहे, हे माण्हू हिकु शोशा छोड़ी वञनि। असांखे कोई बि अहिड़ा निज़ाम कोन्हे जेको असां इन मानीअ ते कंट्रोल करूं। ऐं ॾूजा नंबर इहो आहे त ॿाहिरले मुल्क जी इहे चीज़ां आहिनि,
क्यों तो जो को बजट होंदे हर कोई हड़पी खादी खड़े छा। अच्छा तव्हां जी ॿुधायो त सोशल मीडिया जा चरिया आहिनि, कुझु इश्क में चरिया आहिनि, कुझु ईअं हरभुर चरिया आहिनि। जी जी जेकॾहिं आबादी जो एॾो अंक चरियो ॾिठो वञे त हाणे हिकिड़ी सर्वे मुताबिक़ त पाकिस्तान जी पूरी आबादी जे हिकु माण्हू वटि 2 मोबाइल आहिनि। इहा मां हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी त जेके पाकिस्तान जी सॼी आवाम में चरियनि जी लिस्ट में तव्हां आणे छॾी आहे। सही हकीकत उस्ताद बरकत ई है, इश्क दी कोई हद कोनी। न इश्क खां हटी करे जेको ये सॼा जो के चीज़ां हुंजा पे इश्क चऊंजा पे। हाणे ॾिसो इश्क अलॻि शइ आहे, कोई माण्हू अपना अलॻि शइ आहे। पेट को साइड ते रखते, पेट को साइड ते रखते, मेन चीज है पेट। मेहनत क्या दे लाइ करें तू, पेट दे लाइ करें तू, रात बाल वो नंगर भी करे सन, असां भी नंगर करे सू, अपनी मेहनत करे सू। असां इन सॼी शयूं को छोड़ 40-50 हज़ार हुए सब भागे में तू मोबाइल हले दुकान ते सही टच मोबाइल लिखाई है तो माने इश्क थिया ना। इहा शइ मन में को ॾिसो तव्हां हिकिड़ी शइ आहे त तव्हां चयो सोशल मीडिया जा चरिया, जी जी इश्क जा चरिया ऐं आम चरिया, पर हाणे इहो ॿुधायो जेकॾहिं पाकिस्तान जी पूरी आबादी में हर माण्हू वटि 2 मोबाइल आहिनि त हिकिड़े मुल्क जी एॾी आबादी चरी थी वञे त कमु कीअं हलंदो? कम जेस तक मोबाइल दा निज़ाम हलसे पिया इहो जहान हलदा रहसे। क्यों अगर कोई भी बीमारी थींदी है डॉक्टर ॾे वेंदो, डॉक्टर दवा ॾींदे उन ते कंट्रोल करंदे उहा ख़त्म थी वेंदी है। अगर असां उन शइ को ख़त्म करण जी कोशिश भी न करे सो ईअं माहौल हलसे पिया। इश्क आहे 2021 में छा? इश्क कांइ दौर छोंदे न सच्चे अज इश्क लगा पे बस अल्लाह तुआर करा न हिन 2021 में तवका करे सघे थी तव्हांखे इश्क आहे? इश्क न है हवा सा। अच्छा ये जेके राति जो माण्हू मां ॾिठा आहिनि भित ते टेक ॾिनियूं, वण हेठो या वरी खट रखियूं या कंहिं खां चाबी वरितियूं कंहिंजे ओताक ते या रोड जे किनारे ते मोबाइलुनि में वेठा हूंदा आहिनि। इहे इश्क जा मार, ये इश्क दे भी मारियल आहिनि ऐं सोशल मीडिया जी भी वाठ चे। उहे अगर सोशल मीडिया जी एक मिसाल दी कोई माण्हू नशा करेंदे वो नशा न करे उनको मजा ना आवे, नशा करे से उनका जिस्म सफा ओके रिलैक्स थी वैसे। अच्छा इन जो पैकेज वगैरह या ये जेके चरिया आहिनि त कीअं कीअं अरेंज कनि था, बंदोबस्तु कीअं था कनि जेके सियाणो माण्हू बि माना नथो करे सघे? उहे माण्हू सियाणे भी आहिनि, बेवकूफ़ भी आहिनि, चरिये भी आहिनि, टई हिकु ई लिस्ट चवंदे पिन माना बैलेंस भी चट थिए थो, दीद ते भी असर ऐं अपना सॼी राति निंड भी हराम, रोज़ी दे पासे ध्यान ना। इन माण्हू इन लिस्ट च लिखिया वैसे ॿी च न लिखिया वैसे न। इहे माण्हू जो के घर ॾे ॿारनि ॾे माण्हू जे सोशल मीडिया ते वठ वठा बेस्तो कंदा मतिलबु इहे चरिया आहिनि। इहे माण्हू जो के अहिड़े को निकाल गए काफ़ी अहिड़ो मतिलबु माना पंहिंजे माना वजूद मूं। अच्छा वजूद में ॿाहिरि, हा आपे खां ॿाहिरि। हा उन माण्हू उहो माण्हू बहितरीन है जो सोशल मीडिया को एक सही तरीके इस्तेमाल करे। हे माण्हू हथियार हली कर इस्तेमाल करेंदे पिन, कंहिं को गार है कंहिं को कुछ है, इन जो है ना बीपी तमाम हाई लेवल ते हलिया वेंदे। अच्छा हिकिड़ो मां चैनल ॾिसंदो आहियां मुख़्तलिफ़ इंटरनेशनल जी जी भारतीय चैनल ते पत्रकार